नाज़रीन सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब प्रेस सेक्रेटरी पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन डॉक्टर हाकिम अली जलबानी मीडिया सां ॻाल्हियूं कयूं। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। डॉक्टर हाकिम अली जलबानी प्रेस सेक्रेटरी ऑफ पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन। जीअं त असां पीवी में जा उहिदेदार असांजे नियुक्ति डॉक्टर मालवण माण्हुनि जी ख़िदमत कंदड़ डॉक्टर जॉइंट सेक्रेटरी ऑफ पीवी में शहीद बेनज़ीर आबाद डॉक्टर मोहम्मद सिद्दीक जरदारी के घर पे कुछ शरपसंद अनासिर दाखिल थी उनके घर में लखन रुपए जा सोना जेवर ऐं रोक रक़म खणी फरार थी विया। असां पीवी में जा उहिदेदार सख्त लफ़्ज़नि में इन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं SSP रोशर फिरोज़ DIG शहीद बेनज़ीर आबाद के रिक्वेस्ट कयूं था जन भी शरपसंद अनासिर उनके घर पे हमलो करे उनके घर वालों की यर्गमाल बनाए सोना जेवर ऐं लाखों रुपये की फुर कई है उन्हनि खे गिरफ्तार करे सख्त का सख्त सज़ा ॾिनी वई। जीअं त असांजा वेटनरी डॉक्टर हमेशह मालवण माण्हुनि जी ख़िदमत कनि था ऐं अफ़सोस असां पीवी में जे उहिदेदारनि खे इहो आहे त टारगेट बि असांजा वेटनरी डॉक्टर कनि था ऐं असां मुतालबो कयूं था SSP रोशर फिरोज़ खां DIG शहीद बेनज़ीर आबाद खां त उन्हनि खिलाफ़ उन्हनि खे गिरफ्तार करे उन्हनि खिलाफ़ सख्त कार्रवाई कई वञे। जीअं असांजे वेटनरी डॉक्टर मोहम्मद सिद्दीक जरदारी खे तहफ़्फ़ुज़ मिली वञे ऐं उनजे घर भातनि खे तहफ़्फ़ुज़ मिली वञे ऐं जेके भी उहा रोक रक़म ऐं सोना जेवर खणी फरार थी विया आहिनि उहे वापसि कराया वञनि। अगरि ईअं न कयो वियो त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं।